अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वाले पंहिंजो कादियत सितार असां हिन ते बीठल आहियूं पीर वसण नवाब शाह रोड ते। अॼु असां हिते जंहिं शख़्सियत सां मिलण आया आहियूं सिंध जा बहितरीन अदाकार मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार भुट्टी साहब सां मुलाक़ात आहे। उहे अची रहिया आहिनि, उन्हनि सां वेंदासीं होटल ते मुलाक़ात कंदासीं। ऐं मूं सां जेकी असांजी पूरी जेका टीम आहे, ड्रामा टीम, थिएटर ज़ोंग हीरो सिंध जो जेका टीम आहे पूरी मूं सां गॾु आहे। ऐं मिलूं था ज़ुल्फ़कार भुट्टी साहब सां। ऐं मूंसां गॾु आरफ कलादे, नज़ीर आकाश उठाणो, लाला सुधीर, पप्पू परदेसी, सफ़ीउल्ला भाई जान ऐं आमिर जाकरो साहब मुंहिंजी पूरी टीम सां मौजूदु आहियूं। ऐं हिते पिया मुलाक़ात कयूं था, अवां दोस्तनि जी मुलाक़ात करायूं था। अस्सलाम वालेकुम। पीर वसण जी हिते कहिड़ी जेका मशहूरु शइ आहे, कहिड़ी मतिलबु कहिड़ा कहिड़ा तोहफ़ा हिते तयारु थिया वेंदा आहिनि? का मशहूरु शइ जो नालो ॿुधायो। पीर वसण जा हार मशहूर है। अच्छा, मतिलबु हितां जी जेकी मशहूरु शइ आहे उहा आहे मतिलबु हार। नाले से शादी जा ही हार है भर पोयो जो मशहूर असल में आधा हिकड़ो मिनट हार करी जा हिकड़ो मिनट हां है जो है होटा हां जी 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 साहब असल में जो पीर वसण है, पीर वसण स्टाफ जो आहे जो नंढो स्टाफ इन करे मशहूर है पीर वसण जो हितां जो सिंध जो तमामु वॾो आर्टिस्ट, लेजेंड आर्टिस्ट असांजो प्यारो भुट्टी साहब हिकु त हितां जा आहिनि। ॿियो हितां जी मशहूरु शइ जेका आहे उहा ही नई डिज़ाइन में, नए अंदाज़ में जेके हार मिलंदा आहिनि उहे हिते मन मिलंदा आहिनि। तो इन करे ही शयूं हितां जी मशहूरु। अरे वाह, अरे मुझे शाट था वठ वठे अब वॾो शौक़ु आहे ज़लील थियण जो। हिकिड़ो दफ़ो थियो आहे, वरी ॿीहर थियां थो। हाणे इहो हाणे हा आवाज करा दे ना। पानी खड़िया बाबा बिस्मिल्लाह। ए बट तुम्हारे उठवा निकली पीछे बस के तीर है।
हाँ मां हे वीडियो भरे थो होॾे वञ न जी हाँ दोस्तों, असां हिन टाइम आहियूं पीर वसण में ऐं असांजे सिंध जा नाले वारा अदाकार मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार बुर्जी सां मुलाक़ात कईसीं। ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं मूंसां गॾु जेके पूरी टीम में आहिनि, लाला सुधीर साहब आहिनि ऐं मोहतरम जनाब ज़ुल्फ़कार बुर्जी साहब बि हिन टाइम मौजूदु आहिनि, आरिफ़ कलाजी साहब ऐं पप्पू परदेसी साहब ऐं असांजे ईअं सभु ॿियो तो पाकिस्तान जा बहितरीनु सिंगर राजा समूह बि मौजूदु आहिनि। छा आहे बानी छोकिरी